खे ख़बर ॾींदा हलूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो में मोहतम बिरादरीअ जे माण्हुनि मासूम ॿारनि सां गॾु मुबैना बासर जी ज़ियादतुनि ऐं ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज जो कंदड़नि इमाम ॾिनो मोहतम ताज मोहम्मद सजाद अली माई मुरादा ऐं ॿियनि दाहींदे इल्ज़ाम लॻायो आहे त बासर ऐं व्याज खोर खां मजबूरी सबबि 15,000 रुपया व्याज ते वरिता हुआ, जेकी पैसा असां वापसि करे छॾिया आहिनि। पर उन बावजूद कूड़ा स्टाम्प पेपर खणी हाणे असांजे खाते वारी ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहियो आहे। एहतजाज जो कंदड़नि चयो त असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। बासरनि जे चवण ते मुबारकपुर पुलिस बि असांखे तंग करे रही आहे, जंहिं सबबि सख़्तु परेशान आहियूं। एहतजाज जो कंदड़नि DC सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो त नोटिस वठी खाते वारी ज़मीन जो हक़ वठाए ॾेई तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ज़मीन आशिक मातम व्याज खोर असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो, जेके असां 15,000 रुपया व्याज ते उनखे वरिता हुआसीं उहे मोटाए बि ॾिना आहिनि उनखे, पोइ बि असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे थो पियो। हे असां घर घतियूं ते वेठा आहियूं, पंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयूं, लेकिन हिरास मिंटा करे थो पियो। कूड़ियूं कंहिंमहिल सियासी माण्हू जो फ़ोन कंहिंमहिल किथां मौत मार धमकियूं बि ॾिए थो, चए थो कब्ज़ो पटियो ख़ाली कयो। कब्ज़ो हाणे असां कोन ख़ाली कंदा, असांजी ज़मीन असांजो खातो आहे। बाक़ी हाणे कूड़ियूं लिखता खयूं था, कूड़ियूं लिखतनि ते असां उनखे ज़मीन कोन ॾींदासीं। वज़ीर आज़म खां असांजी अपील आहे त असांखे नोटिफिकेशन वठे इन शइ जो, ऐं पंहिंजो DIG सखर खां सिंध IG खां त जेको बि असांजो मुतालबो आहे पूरो थियो वञे ऐं इन जो नोटिस वठनि फ़ौरन। असां ग़रीब कब्ज़ो खोर खां असांजी जान छॾाइनि, व्याज खोर ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे थो। इंसाफ़ खपे, आशिक मातम व्याजी को इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे। सिंध IG खे अपील आहे असांजी फ़ौरन मुतालबे जी आहे, इंसाफ़ खपे बाबा असांखे।